नाज़रीन असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त सखर रीजन जे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ सुभाणे कोर कमांडर कराची वटि अहम इजलास तलब कयो वियो आहे। कोर कमांडर कराची वटि इजलास में पाक फौज ऐं रेंजर्स खां लॉजिस्टिक मदद वठण ते ग़ौर कयो वेंदो। इजलास में डीजी रेंजर्स, आईजी सिंध ऐं ॿिया आला अमलदार बि शिरकत कंदा। नाज़रीन इजलास दौरान सिंध पुलिस खे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ पाक फौज तरफ़ां लॉजिस्टिक मदद ऐं जदीद हथियार मिलण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। नाज़रीन असां हिकु भेरो ॿीहर अपडेट करे रहिया आहियूं त सखर रीजन जे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ सुभाणे कोर कमांडर कराची वटि अहम इजलास तलब कयो वियो आहे। नाज़रीन कोर कमांडर कराची वटि इजलास में पाक फौज ऐं रेंजर्स खां लॉजिस्टिक मदद वठण ते ग़ौर कयो वेंदो। इजलास में डीजी रेंजर्स, आईजी सिंध ऐं ॿिया आला अमलदार बि शिरकत कंदा। नाज़रीन इजलास दौरान सिंध पुलिस खे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ पाक फौज तरफ़ां लॉजिस्टिक मदद ऐं जदीद हथियार मिलण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त सखर रीजन जे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ सुभाणे कोर कमांडर कराची वटि अहम इजलास तलब कयो वियो आहे। कोर कमांडर कराची वटि इजलास में पाक फौज ऐं रेंजर्स खां लॉजिस्टिक मदद वठण ते ग़ौर कयो वेंदो। इजलास में डीजी रेंजर्स, आईजी सिंध ऐं ॿिया आला अमलदार बि शिरकत कंदा। नाज़रीन इजलास दौरान सिंध पुलिस के धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ पाक फौज तरफ़ां लॉजिस्टिक मदद ऐं जदीद हथियार मिलण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।